नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोग़लम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोग़लम हैदर ڀرسان ॻोठ नवाब खान लाशारी में जश्न ईद मीलाद النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾियाड़ो अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे ॾियारे ते ॻोठ में महफ़िल मेलाद शरीफ़ जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें ख़सूसी खिताब लाजवाब हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद मूसा ताहिरी ऐं हाफ़िज़ अता मोहम्मद ताहिरी करण फरमायो, जंहिंमें हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॼमण जा मौजज़ा पिण बयान कया विया। रैली खे ख़िताब कंदे अॻवान चयो त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत असां सभिनी मुसलमाननि लाइ हिकु अज़ीम तोहफ़ो आहे, जंहिं जी ख़ुशी में असां सभिनी मुसलमाननि खे शरीक थियणु घुर्जे। इन मौक़े ते जमायत असलाह अल मुस्लिमीन जे मेंबरनि हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान संजनानी खान लाशारी, हाफ़िज़ इमाम बख्श गुलाम नबी लाशारी, खुदा बख्श लाशारी शिरकत की। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।